मौजूद साथी दोस्तों, जी सिंध जी असांजे ख़बर जदोजहद जी असांजो क़ाइद मोहतरम सुलभ पलीजो साहब अॼु अवामी तहरीक गुज़िरियल 2 ॾींहं खां असीं छठे ज़िले जे दौरे ते आहियूं, जंहिंमें असांजो मरकज़ी अॻवान नूर रबी रावत साहब, ज़िले जो सदर नूर रबी पलीजो साहब ऐं असांजो ज़िले जो सदर रज़ाक चांडियो साहब, कंवर खान, मिठा खान, इहे ॿिया असांजा सभु दोस्त गॾु हुआ। अॼु वरी असां जेका 27वीं आईनी तरमीम पई अचे, इन सिलसिले में जो प्रेस कॉन्फ्रेंस करणु चाहियूं था त जेको सिंध दुश्मन हमलो सिंध ते सॼे पाकिस्तान ते थियो थिए, इन खां तव्हांजे तवज़ुह सां असीं पंहिंजी जेका मौक़ुफ़ आहे उहो असीं पेश करे सघूं। पंहिंजी इस्टेब्लिशमेंट कूड़ियन ऐं बोगस इलेक्शन वसीले इक़्तिदार में आंदड़ पार्टियुनि खां 27वीं आईनी तरमीम पास कराए क़ाइद अज़म मोहम्मद अली जिन्नाह जे रोशन ख़्याल, सेक्युलर, जमहूरियत पसंद, कानून ऐं आइन जी बालादस्ती ते यकीन रखंदड़ मुल्क जे बानी ऐं 25 करोड़ अवाम जे मुल्क खे टोड़े टुकरनि में विरहाए कमज़ोर करे अमरीका साम्राज हवाले करण जे तयारियुनि में आहे। 27वीं आईनी तरमीम पाकिस्तान जे वफ़ाक़ ते वार ऐं सिंध ते अरगूनी, तरखानी ऐं मददखानी काह खां वॾो हमलो आहे। मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जमहूरियत जे नाले ते कारो दाग़ ऐं मुल्क मथां राताओ हणंदड़ जूं सहूलियतकार आहिनि। 27वीं आईनी तरमीम वसीले कराची ऐं हैदराबाद खे इस्टेब्लिशमेंट पंहिंजे पालियल ऐं तयारु कयल दहशतगर्द टोले MQM हवाले करण ऐं बाज़ाब्ता ऐं बाक़ी ज़िला इंतज़ामी यूनिटनि जे नाले में विरहाए पंहिंजे सहूलियतकार ऐं वफ़ादार वॾेरनि, सरदारनि ऐं जागीरदारनि खे तोहफ़े तौरु ॾेई सिंध जे वजूद खे ख़तमु करण जो मनसूबो आहे। मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी इस्टेब्लिशमेंट सां इक़्तिदार जी लालच में गठजोड़ करे पाकिस्तान में शामिल तारीख़ी वहदतनि ऐं क़ौमनि जो वजूद, ॿोली, सक़ाफ़त जो नालो निशान ख़तमु करणु चाहे थी। मौजूद साथी दोस्तों, 27वीं आईनी तरमीम आणण जो मक़सदु 18वीं आईनी तरमीम जो ख़ात्मो, सूबनि जा अख़्तियार खसे वफ़ाक़ जे हवाले करणु, सिंध मां मिलंदड़ मैदनी वसीलनि तेल, गैस, सोन, चांदी, ट्रामे, ग्रेनाइट, कोयले समेत समूरा मैदनी वसीला वफ़ाक़ हवाले करणु, आला अदालतनि जा अख़्तियार ख़तमु करणु, नयूं आइनी अदालतूं ठाहे समूरनि क़ानूनी, आइनी, इंसानी ऐं जमहूरी हक़नि ते राताओ हणी हाइबर्ट मार्शल लॉ लागू करणु, पार्लियामेंट ऐं असेंबलियूं अॼु ई रबड़ स्टैम्प बणियल आहिनि, उन जे बावजूदु उन्हनि जा क़ानूनी आइनी अख़्तियार ख़तमु करणु, इंतज़ामी यूनिटनि जे नाले में नवां सूबा ठाहे पाकिस्तान जो वजूद ख़तमु करण जी मुल्क दुश्मन साज़िश आहे। मौजूद साथी दोस्तों, 27वीं आईनी तरमीम चिलकड़े पन्ने में वेढ़ियल डिक्टेटरी ऐं मार्शलाई ज़हर जी पुड़ी आहे। पाकिस्तान जे नंढनि क़ौमनि ऐं बाक़ी बचियल मुल्क लाइ नुक़सानकार ऐं सिंध मथां वन यूनिट खां बि वॾो हमिलो करे तारीख़ी हैसियत ख़तमु करणु आहे। साथी दोस्तों, हिन सिंध दुश्मन ऐं मुल्क दुश्मन 27वीं आईनी तरमीम ख़िलाफ़ पाकिस्तान जे घणघुरनि, तरक़ी पसंदनि ऐं जमहूरियत पसंद धुरियुनि खे पुरअमन जमहूरी जदोजहद करण जी सख़्त ज़रूरत आहे। इन सिलसिले में सिंधियाणी तहरीक अवामी तहरीक तरफ़ां 16 नवंबर ते सिटी गेट हैदराबाद खां प्रेस क्लब ताईं अज़ीम शान पुरअमन एहतजाजी मार्च कयो वेंदो, जंहिंमें हज़ारे सिंधियाणियुनि समेत वकील, अदीब, शाइर, ॿार, ॿुढा, शागिर्द, हारी, आबादगार शिरकत कंदा। अवामी तहरीक तरफ़ां हिज़्ब इक़्तिदार ऐं हिज़्ब इख़्तिलाफ़ जे समूरा ज़मीर जे मेंबरनि, सेनेटरनि में वोट न कनि। 27वीं आईनी तरमीम जे हक़ में वोट कंदड़ या हिमायत कंदड़ सिंध जा वेरी, वोटरनि जा ॾोहारी, धरती जा गद्दार लेखिया वेंदा। तारीख़ ऐं सिंध जो अवाम गद्दारनि खे कॾहिं बि बख़्श न कंदो। तव्हांजी महिरबानी।